बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। ॿुधाए न छो त इहो रहम में आहे। हाणे रहम खां मुंतक़िल थी करे जॾहिं ॿी जॻह ते अचे थो, हाणे ॿी जॻह ते अचे थो त हाणे हुनखे डॉक्टर खे ख़बर पए थी ओ मुल्ला अफ़सोस आहे तूं डॉक्टर जे औज़ार खे अल्ट्रासाउंड खे एक्सरे खे मञी थो त उनजी ॻाल्हि सची आहे। छा नबी खे ॻाल्हि सची कान्हे का? नबी खे ख़ुदा सॼे काइनात जो इल्मु ॾेई छॾियो आहे। सभई जो सुभान अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे त हिन जे पेट में धी आहे या पुटु आहे। नबी करीम खे ख़बर आहे त हीउ कंहिंजो पुटु आहे कंहिंजो न पुटु आहे। महबूब करीम खे इहो कंहिं ॾिनो आहे? चओ अल्लाह ॾिनो आहे। कंहिं ॾिनो आहे? चओ था अल्लाह ॾिनो आहे। जैसे मींहुं कॾहिं वसंदो कंहिंखे ख़बर कान्हे का? मींहुं कॾहिं वसंदो कंहिंखे ख़बर कान्हे। मुंहिंजे महबूब जे हथ में मींहुं आहे। मदीने जो शहर आहे, मस्जिद नबवी आहे, खुतबो पढ़ी रहिया आहिनि। हिकिड़ो सहाबी अचे थो, साम्हूं थो चए हलकल माल वल अयाल या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा महबूब माल मरी वियो, अयाल मरी विया। मदीने में रत जी धप थी अचे, दुकार पइजी वियो आहे, मींहुं कोन्हे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा कया, ऐ मुंहिंजा मौला हिन मुंहिंजे मदीने वारी जी सूरत में मूं वटि दां खणी आया। सहाबा किराम चवनि था खुदा जो कसम आहे आसमान चमकी रहियो हो, आसमान में झुड़ जो नालो निशान कोन हो। महबूब करीम रुगो हथड़ा खया खुतबे वारी हालत में त छॼ जेतिरो ककर ज़ाहिर थियो। महबूब खुतबो करे तकबीर हणी मुसल्ले ते बीठा, ॾाढा सॼे आसमान में ककर थी विया। महबूब पहिरीं रकात सजदे में वियो, एतिरो मींहुं वठो जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम दप में सजदा कया। मस्जिद कच्ची हुई, मुंहिंजा दोस्त वो पानी फिरी पियो, पर कातू पई साहबी चवनि था असां पानी झागींदा झागींदा गोॾे जेतिरो पानी मदीने जे शहर में घर में पहुतासूं। 8 ॾींहं 8 रातियूं मींहुं वठो, पर एतिरो मदीने में मींहुं वठो जो ज़िंदगीअ में कोन वठो। नदियूं वही वियूं, नाला वही विया, शहर ॿुॾे पियो, सॼे शहर जो पानी हलियो। वरी ॿियो जुमो आयो आहे, महबूब मुसल्ले मिंबर ते बीठो आहे, पोइ उहो सहाबी आया ॿियो आहे, चवे थो गरकल माल वल अयाल या रसूल अल्लाह। अॻे पे कयोसीं त उन था मरूं, पर हाणे सोहणा ॿुॾूं था। हाणे त मींहुं बस थिए। साहबी तो चवे उते जो उते बाबू आंगुर मथे गई, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना। कुर्बान मदीने वारे मीर था। साहबी चवे तो मां ॾिठो हुजूर चवे पोइ मुंहिंजा मौला असां ते न, असां ते चओ असां ते हवालैना, असांजे चौधारी वसाए, पर असां ते न वसाए। सहाबी तो चवे मां ख़ुदा जो कसम खणी तो चवां जाॾे मोहम्मद आंगुर जो इशारो कयो ताॾे ककर हलंदा विया। मदीने जे चारई तरफ़ मींहुं वठो थे, पर मदीने में कोन पियो वठे। ईअं तो मदीनो चिमके जे कुकर जो आलो चिमकंदो आहे। ॿाहिरि झुड़ हो, मींहुं हो, मदीने में मींहुं कोन हो। महबूब जे हथ में आहे, जॾहिं खपेसि तॾहिं वसाए मींहं खे। अल्लाह पाक जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ सां मींहुं आयो। मुल्ला तो चए त मींहुं वसण जी कंहिंखे ख़बर कान्हे, उहो मुस्तफ़ा खे त सभु ख़बर आहे, पर मुस्तफ़ा दुआ घुरे त मींहुं वसी सघे थो। अदा मुंहिंजा भाउ हिकिड़ो मूंखे सुवाल ॿुधायो, महिरबानी करे सोचे ॿुधाइजो, तकड़ सुन कजो, तव्हां मिड़े तकड़ा था ॾिसजो। सुवाल ही आहे 8 ॾिहाड़ा जो हिनखे मींहुं तंग कयो, नेठि बाॾायो हूंदो या कोन? ॻाल्हायो बा या अल्लाह बस कईसे, मौला हाणे बस कईसे, मौला हाणे बस मींहुं तंग कंदो आहे। मुंहिंजा दोस्त कहिड़ी बि उन बुख हुजे, पर 2 कलाक वसे त माण्हू बेज़ार थी पए। सभिनी चयो हूंदो मौला बस, पर बस कान थी, 8 ॾींहं वसंदो रहियो। कुर्बान वञा मदीने वारी दुआ तां अॼु ताईं असर आहे। अॼु सिंध में बि चवंदा हुआ जुमे ते मींहुं वठो आहे त ॿिए जुमे ताईं वसंदो। इहो रसूलुल्लाह जे दुआ जो असर आहे। 1400 साल थी विया, पर महबूब जी दुआ जी निशानड़ी अॼु बि हले पई। हिकिड़े जुमे ते वसंदो आहे त ॿिए ताईं हलंदो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त दाड़ियूं कयूं हूंदऊं या न? भला छो न भला ॿुधियो न? सबब हो, कहिड़ो सबब हो?
अल्लाह ताला फरमाए थो अबू बकर तू भी चवी तो बस, उमर तू भी चवी तो बस, उस्मान तू भी चवी तो बस, अली तू भी चवी तो बस, सभई था चओ बस बस बस, पर मां तव्हां जे करे कोन वसायो आहे, जंहिं चयो आहे त वसाए। हाणे जेसीं ताईं उहो न चवंदो तेसीं ताईं बंदि कोन कंदुसि। सॼो जहान भली चवे पर जंहिंजे चवण सां वसायो अथमि उहो ई बंदि करण लाइ चवे त बंदि कयां। उधरी हथे ॾियारे उन रहमत वारे नबी जो अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, ऐं मौला असां ते न वसाए, हाणे ओड़े पाड़े में वसाए। त महबूब करीम जे चवण सां मींहुं बंदि थी वियो। मालूम थियो त मींहं जी बि मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर, रुगो ख़बर न बल्कि ईअं काज़ी अहमद वारा चयो त मींहं जो बि इख़्तियार मुस्तफ़ा खे आहे। केरु काथे मरंदो कंहिंखे ख़बर कान्हे। ओ खूह जा ॾेढ ॿाहिरि निकिर, केरु काथे मरंदो कंहिंखे ख़बर कान्हे। ग़लति थो चवीं, मुंहिंजे नबी खे ख़बर आहे। मुंहिंजा दोस्तो बदर वारी लड़ाईअ में हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में, लड़ाईअ खां हिकिड़ो ॾींहुं हो, चओ हिकिड़ो ॾींहुं हो, अञा ॾाढे में हिकिड़ो ॾींहुं हो। बदर वारी लड़ाई खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में नबी करीम पंहिंजे सहाबा सां गॾिजी लठ मुबारक हथ में आहे। बदर जे मैदान में पाण जाइज़ो पे वरितो, हिते सुभाणे जंग लॻंदी। सहाबी तो चवे ख़ुदा जो कसम आहे, रहमत वारे नबी जे हथ में लठ मुबारक ही, हिकिड़ी जॻह ते सरकार लठ खोड़े पाण फरमायो फलाणा नालो खयो साहिब जो, लबैक या रसूल अल्लाह, सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो। वरी अॻिते वधिया, लठ खोड़े फरमायूं फलाणा लबैक या रसूल अल्लाह, सुभाणे हिन जाइ ते उतबो मरंदो। या रसूल अल्लाह हाओ। वरी अॻिते विया, हीअ जाइ आहे, सुभाणे हिन जाइ ते वलीद मरंदो, सुभाणे हिन जाइ ते शेबो मरंदो। इहे नाला खणंदा विया। ॿियो ॾिहाड़ो थियो, लड़ाई मुंहिंजा दोस्त ॿिए ॾिहाड़े ते लॻी आहे। पोइ साहबी तो चए ख़ुदा जो कसम आहे, महबूब जाते लठ जो इशारो करे नाला ॿुधाया हा त फलाणा फलाणा हिकिड़े मरंदा। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा, हिकिड़ो इंच न हेॾे थो न होॾे थो, उन जाइ ते मुआजा ते मोहम्मद करीम केरु काथे मरंदो चिबराट के थो चवीं त कंहिंखे ख़बर कान्हे। चओ त मुंहिंजे मोहम्मद करीम खे ख़बर आहे, चओ मुंहिंजे नबीअ खे ख़बर आहे, नबी करीम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे, पतो आहे। मत सात क़यामत करे थींदी। हुज़ूर फरमाइनि था मूंखे क़यामत जो बि इल्म आहे, पर मां ॿुधायां इन्ही जे करे कोन थो जो इन्ही में हिकमत आहे। हिकिड़ियूं शयूं ॿुधाइण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे ॿुधाइबियूं आहिनि, हिकिड़ियूं शयूं ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि उहे कोन ॿुधाइबियूं आहिनि, उन ते रुगो ईमान आणिबो आहे। अल्लाह पाक मां मोहम्मद करीम खे क़यामत जो बि इल्म ॾिनो आहे। अचो त मां मोहम्मद करीम तव्हांखे क़यामत जूं निशानियूं ॿुधायां। ख़ुदा जो कसम आहे, हदीस पाक जा किताब खोले ॾिसो, हिकु न 50 खां मथे हदीसूं, अञा 100 खां मथे हदीसूं, अञा 1000 खां मथे हदीसूं हदीस जे किताबनि में मौजूद आहिनि। मोहम्मद करीम क़यामत जी हिकिड़ी हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे। चओ सुभान अल्लाह। काज़ी अहमद मुंहिंजो ॾिठल ई कोन हूंदो त मां काज़ी अहमद जा निशान किथां ॾींदुसि। हितां आहे, हितां रस्तो थो वञे, हेॾे बाग आहे, हेॾे रेस जी मस्जिद आहे, हेॾे रोड आहे, हेॾे बाईपास आहे, हीअ फलाणी कॉलोनी आहे, मुंहिंजो ॾिठल ई कोन हूंदो, कीअं ॿुधाईंदुसि। निशान उहो ॿुधाईंदो आहे जेको ॾिसजे जी, जंहिंखे इल्मु हूंदो आहे, ॾिठल हूंदो आहे। कुर्बान वञा रसूलुल्लाह तां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला क़यामत जो बि इल्मु ॾिनो आहे, पर महबूब नथो ॿुधायो आहे। महबूब जी मर्ज़ी आहे, लेकिन अक़ीदो रखणो पवंदो मुस्तफ़ा खे क़यामत जो इल्मु। अल्लाह जो वली हिकिड़ो, चओ त ॻाल्हि कयां, चओ चओ चओ, हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह, उन बुजुर्ग जो किताब मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूद आहे। मखदूम गुलाम हैदर रहमतुल्लाह अलैह जो लिखियल आहे। किताब जो नालो आहे सकीनतुर रूह फी तज़किरह मखदूम सरवर नूह। हेॾो वॾो किताब आहे, 1000 सिफ़नि जो किताब आहे। मुंहिंजे लाइब्रेरी में आके अचे त दावत तो इजाज़त ॾिसी वञे। लिखण वारो बि आलिम आहे। मखदूम गुलाम हैदर मखदूम सरवर नूह जे औलाद मंझां हो, खानदान में हो, आलिम हो। उन्ही किताब लिखियो आहे। उन्ही में हिकिड़ी ॻाल्हि थो लिखे त मखदूम साहब खे कॾहिं कॾहिं ख़ुदा जे ज़िक्र जी एतिरी मस्ती हूंदी हुई जो ख़ुदा जे ज़िक्र जे मस्ती में पुटनि जा नाला बि कोन ईंदा हुआ। जेको न ख़ुदा जे इश्क में ज़िक्र में हूंदो आहे, उहो दुनिया व माफ़िया खां अलॻि हो। अल्लाह जो वली आहे, ज़िक्र जी हस्ती में आहे, ज़िक्र जे मस्ती में आहे, ख़ुदा जे इस्तग़राक़ी हालत में आहे, रब करीम सां याद में मशगूल आहे, पंहिंजे पुटनि जो नालो बि विसरी थो वञे। अहिड़ो हाल आहे। उन खां हिकिड़े माण्हू चयो कि बिला मुला था चवनि, मुला त क़ुरान में लिखियल आहे त क़यामत जी कंहिंखे ख़बर कान्हे, मींहुं कॾहिं वसंदो, माण्हू काथे मरंदा, ॿार पेट में आहे, इहा ख़बर कंहिंखे कान्हे। मुला चवनि था क़ुरान में लिखियल आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? मखदूम सरवर नूह खिली ॾिनो, पाण फरमायो त मुलनि क़ुरान पढ़ियो ई कोन्हे। छा फरमायो मुलनि? अल्लाह ताला क़ुरान पाक में जेको फरमायो आहे त नफ़्स खे कंहिंखे ख़बर, कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे, कंहिंजे ॾाढे जो कंहिंजे
कुरान करीम में सच लिखियल आहे त कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे क़यामत कान्हे कॾहिं थींदी, कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे कॾहिं केरु मरदो ॿारु पेट में आहे नर आहे या मादी आहे, इहा कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे। मखदूम सरवर नूह फरमाइनि था सचो कुरान आहे पर मुल्हनि कोन सम्झो आहे बराबरि कंहिं नफ़्स खे ख़बर कान्हे। इंसान नफ़्स मां ऐं रूह मां ठहियल आहे, इंसान जे नफ़्स खे ख़बर कान्हे पर जॾहिं इंसान जो रूह पाक थी वेंदो आहे हुनखे लामकान जी बि ख़बर हूंदी आहे। अल्लाह ताला जेका नफ़ी कई आहे असां नफ़्स जी ख़बर पई आहे, ला तालम नफ़्सन, नफ़्स नथो ॼाणे पियो, नफ़्स खे ख़बर कान्हे का, नफ़्स खे इल्मु कोन्हे को, रुगो नफ़्स न आहे इंसान सां रूह बि आहे। मखदूम सरवर नूह फरमाए थो त मुल्हनि क़ुरान पढ़ियो ई कोन्हे को, वाकई नफ़्सानियत खे ख़बर कान हूंदी आहे पर जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्सानियत खे ख़तम करे रूहानियत खे उजागर कंदो आहे त रूहानियत उहा शइ जो वेठो काज़ी अहमद में आहे पर ख़बर मदीने जी ॾींदो आहे। और मुंहिंजा दोस्तो इएं मखदूम साहब चई बस कई त मींहुं वसणु शुरू थियो, एतिरो मींहुं वठो। माण्हू हिकिड़े जो मखदूम साहब अस हदीस में ईंदो आहे त मींहं जे हिकिड़े हिकिड़े फुड़े सां मलाइक गॾिजी ईंदो आहे पर उहो हिकिड़ो फुड़ो जेको मलाइक खणी ईंदो आहे वरी क़यामत ताईं हुनखे वारो कोन मिलंदो आहे। इहा सची ॻाल्हि आहे। मखदूम साहब जोश में अची वियो पर फरमाइनि था त रसूलुल्लाह जी हदीस सही आहे, हर हिकु फुड़ीअ सां मलाइक गॾु ईंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे एतबार नथो अचे त कलम पनो खणी वेठो त मां तव्हांखे मलाइकनि जा नाला बि लिखी ॿुधाया। होॾो हाल आहे जो पुटनि जे नाले जी ख़बर कान थी पवे, उन्ही पंहिंजे महबीयत जे आलम में, पर जो उन मक़ाम ते पहुचे थो चवे थो लखनि किरोड़नि मलाइकनि जा नाला मां सरवर नूह खां पुछो त मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। ऐं मुंहिंजा दोस्तो अरीज़ो जे औलिया अल्लाह खे मालूमात रसूलुल्लाह खे बि, तंहिंजे करे इहो तव्हां पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो त रसूलुल्लाह खे पंज ई इल्म आहिनि ऐं काइनात जो इल्म आहे। हाणे तव्हां सम्झी वियो त इस्लाम छा खे चइजे, ईमान छा खे चइजे। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सोचे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो कयो त तव्हां असां मुस्लमान आहियूं या न। नमाज पढ़ो था, रोज़ा रखो था, हज कयो था, ज़कातूं ॾियो था, अल्लाह ते ईमान केतिरे क़दुरु आहे, रसूलनि ते केतिरे क़दुरु ईमान आहे। इन सभिनी ॻाल्हि खे सोचण वारे खे, इन ते ईमान आणण वारे खे छा चइबो आहे? चओ मुस्लमान। छा चयो बाबा? उन खे छा चइबो आहे? मुस्लमान। हाणे मुस्लमान मुंहिंजा दोस्त महदूद दायरे जे अंदरि वाड़ियल आहे। कीअं बाबा? तोखे जे लाइ हदूं आहिनि, हिन खां ॿाहिरि न आहे तोखे वञणो। हाँ तू भील वञी थी, कोली वञी थी, मेंघवाड़ वञी थी, मारे चो वञी थी, वाणियो वकाल वञी थी, तोते पाबंदी कान्हे, जेको वणे वञी कर। पर जेकॾहिं तूं मुस्लमान आहे त तोखे मुस्लमानी जे चओ देवारी में रहणो पवंदो, पंहिंजे तरफ़ खां तोखे का ॻाल्हि वधाइणी न पवंदी। तोखे ईमान छा ते आणणो पवंदो? अल्लाह ते, अल्लाह जे रसूल ते। चओ सुभान अल्लाह। हाणे कुरान शरीफ़ जो फ़ैसिलो ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। अव्हांखे जेको मुंहिंजो रसूल करीम ॾिए उहो मुंहिंजे रसूल खां वठो, ऐं जंहिं ॻाल्हि खां मुंहिंजो रसूल तव्हांखे मनो करे उन ॻाल्हि खां रोकिजी पओ। माना मोमिन मुस्लमान उन्ही खे चइबो आहे जो रसूलुल्लाह खां वठे ऐं रसूलुल्लाह जे मनो कयल शयुनि खां रोकिजी पए, पंहिंजे तरफ़ खां न वधाव करे न इज़ाफ़ो करे। जीअं रसूलुल्लाह करे तीअं करे, जीअं रसूलुल्लाह चवे उन ते अमल करे। पंहिंजे तरफ़ा का ॻाल्हि ठाही त पोइ मुंहिंजा अदा इन खे मुस्लमानी जे दायरे में दाख़िल कोन कबो। असां मुस्लमाननि खे अल्लाह ताला छा चयो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इज़ा हुय्यितुम बितहियतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो आहे अवां जॾहिं हिक ॿिए खे मिलो त पाण हिक ॿिए जी तहियत कंदा कयो, सलाम दुआ कंदा कयो। रसूलुल्लाह फरमायो इन आयत जो मक़सद इहो आहे त तव्हां जॾहिं पाण में मिलंदा कयो त हिक ॿिए खे चवंदा कयो अस्सलामु अलैकुम। छा चओ? ॾाढे चो छा चओ? त अॻे शख़्स खे वरी छा चवणो आहे? वालेकुम अस्सलाम। भला जेकॾहिं फहय्यू बिअहसन मिनहा, अल्लाह जो अबी फरमाए थो अञा सुहिणो जवाब ॾियोसि। कीअं? हुन चयो अस्सलामु अलैकुम, तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। पर जे हो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह त तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू। पर जे हो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू त तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू व मग़फ़िरतुहू। नबी करीम अलैहिस्सलाम असांखे तरीक़ो ॾिसो। हाणे जेको नबी तरीक़ो ॾिसो उहो भलो या जेको असां ठाहियूं उहो भलो? ॾाढे चो त मां ॿुधां। पोइ तव्हां हिक ॿिए सां मिलंदा हो त अस्सलाम अलैकुम चवंदा कयो न, यारी मदद तो था चओ पिया बाबा, यारी मदद। हो छा चवंदो? पीर मोला यारी मदद। तोखे खणी चओ बाबा इहो जाइज़ कोन्हे, तव्हांखे अली सां हे साड़
तरी तव्हां या अली मदद ते चिड़ो था अली सां मोहबत हुजे हा त पोइ तव्हां या अली ते छो चिड़ो हा तव्हां या अली ते चिड़ो था माना तव्हांखे अली सां साड़ आहे मां तव्हां खां पुछां थो अली मथे या रसूलुल्लाह मथे ॾाढे 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 जो अली बि अली तॾहिं थियो जॾहिं रसूल जो गुलाम थियो हा न साईं अली बि अली तॾहिं आहे जॾहिं महबूब जो सचो वफ़ादार आहे अली बि तॾहिं अली असांखे वणे थो जो महबूब जो परवानो आहे पर ख़ुदा न ख़ास्ता जे अली नबी जी मुखालफ़त करे हा त असां अली साईं जी प्यार मोहबत जी दावा ई कोन कयूं हा पर अली साईं खे महबूब सां प्यार आहे अली महबूब जो गुलाम आहे अली महबूब जो सौट आहे अली महबूब जो न्याणो आहे अली नबी करीम जो सहाबी आहे अली नबी करीम जो मुरीद आहे अली नबी करीम जो उम्मती आहे महबूब सां इश्क कंदो आहे मालूम थियो त नबी जो शान मथे आहे हाणे तूं असांखे थो तानो हणी त या अली मदद ते चिड़ो था तव्हांजी माना तव्हां अली सां साड़ था कयो हाणे असां अॼु खां पोइ सलाम करे कोन चवंदासीं छा चवंदासीं या मोहम्मद मदद बाबा रसूलुल्लाह अली खां मथे आहे या न आहे पोइ भला या अली मदद जे जाइ ते या अली मदद न चओ पोइ चइजो या मोहम्मद मदद पोइ चवंदो तव्हां वरी अली खां फिरो था पोइ मां वरी चवंदो भला तव्हां मोहम्मद खां फिरो था अरे इहा असुल ॻाल्हि कान्हे का मां तोखे कोन थो झलिया सुबुह खां शाम ताईं सॼो ॾींहुं वेठो करे या अली या अली या अली केरु थो तोखे झले अलीअ खे सॾ कर छो न सॾ कबा कबो पर मुंहिंजा दोस्तो अजीज़ो इहे सॾ ॾींहं जो कर राति जो कर भली कर पर सलाम में न कर छो त सलाम मुहम्मद करीम मुक़रर करे छॾियो आहे नबी करीम सलाम में जेका ॻाल्हि चई आहे उहा चवणी आहे सलाम में या अली मदद कोन चवणो आहे बाक़ी तूं अलीअ जी मदद घुर भरी घुर तोखे असां अहले सुन्नत वारा मनो कोन था कयूं पिया पर मुंहिंजा दोस्तो अजीज़ो मुस्लमान भाइरो मुंहिंजा अब्दुल्ला साईं अस्सलाम वालेकुम हिकिड़ो नबी करीम जे मथां मुक़रर आहे तरफ़ अल्लाह पाक ॻाल्हि मुक़रर करे ॾिनी आहे उन में इज़ाफ़ो कोन कबो उहो ई कंदासीं जेको रसूलुल्लाह ॾसियो हूंदो असां पंहिंजे ख़्वाहिशुनि जा मुरीद आहियूं क़ुरान जा न नबी जा न जेका शइ असांखे अचे थी ठही मिले थी उहा ठाहियूं था इहो सोचो ई कोन था त जाइज़ आहे या नाजाइज़ आहे अॼुकल्ह वरी हिकिड़ा नवां स्टीकर निकिता आहिनि नवां ये हिन साल मां ॾिठा अॻे कोन हा कहिड़ा लब्बैक या हुसैन अबा ॾिठा अथव छा लिखियल आहे कॾहिं सोचियो अथी या हुसैन लब्बैक या हुसैन जो मतिलबु छा आहे तूं या हुसैन चओ सॼो ॾींहुं तो केरु थो झलई पर लब्बैक काथे चइबी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक जी माना मां हाज़िर आहियां लब्बैक जी माना छा आहे ॾाढे तो लब्बैक जी माना अञा अञा ॾाढे तो लब्बैक माना हुसैन त असां वटि हाज़िर आहे हुसैन खे त ताक़त आहे पर तूं मवाली चरसी तोखे कहिड़ी ताक़त आहे जो तूं हुसैन वटि हाज़िर आहे लब्बैक या हुसैन माना मां तो वटि आहियां तूं त काज़ी अहमद में धिका थो खाईं तूं कीअं लब्बैक थो चवीं पियो अल्लाह असां सां गॾु आहे असां अल्लाह सां गॾु आहियूं या हुसैन चइबो पर लब्बैक अल्लाह लाइ चइबो जेका अल्लाह जी शइ आहे असां ग़ैरुल्लाह लाइ कान चइबी सुभाणे मथां ग़लति माना कढी त असां तव्हांखे हुसैन खां परे था कयूं न न तूं सॼो ॾींहुं तस्बीह खणी वेठो या हुसैन या हुसैन या हुसैन सॼो ॾींहुं चओ तोखे का मनो कान्हे का पर मुंहिंजा दोस्त लब्बैक जो लफ़्ज़ न कढाइजां लब्बैक जो लफ़्ज़ अल्लाह जे ज़ात जे लाइ आहे कंहिंजे लाइ आहे ॾाढे चओ ज़ोर सां चओ कंहिंजे लाइ आहे सुभान अल्लाह व बिहम्दी ख़ुदा जे लाइ अल्लाह जे लाइ सुभान ख़ुदा जो शान आहे सुभान अल्लाह व बिहम्दी ख़ुदा जे लाइ इहो लफ़्ज़ सुभान कहिड़े जे लाइ सुभाणे त सुभान या हुसैन सुभान या अली सुभान या मोहम्मद सुभान या मुफ्ती सुभान या पीर फलाणा मुंहिंजा त शिरक थी पवंदो कोन चवणो पवंदो अल्हम्दुलिल्लाह असांखे अहल बैत सां बि मोहबत आहे अलीअ सां बि मोहबत आहे हुसैन सां बि मोहबत आहे नबीअ जे बचड़नि सां बि मोहबत आहे पर अल्लाह जे फज़ल सां असां मुशरिक न आहियूं चओ मुवहिद आहियूं ॾाढे तो छा आहियूं मुवहिद आहियूं अल्लाह जी तौहीद खे मञण वारा आहियूं अल्लाह जो लफ़्ज़ ॿिए लाइ कोन चवंदासीं मुंहिंजा अब्दा जेको अल्लाह जे लाइ लफ़्ज़ आहे अल्लाह लाइ चइबो ॿिए जे लाइ कोन चइबो ख़ुदा शल तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए ख़ैर मां चंद कलमात चया आयत जी माना रहिजी वई हाणे तव्हांजे आॾो आहे पंहिंजे मौज़ूअ जूं ॿ टे ॻाल्हियूं कयां छो त चिठियूं मूंखे ॾिजो चिठियूं मूंखे ॾींदो त कमु ख़राबु थी वेंदो तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे ॻाल्हि ते हलो मां पूरी तकरीर कयां पोइ भरी चिठियूं ॾियो विच ते तव्हां छा कांटे मट कयो कांटे मट अब्दुल रहीम न कंदो अब समझो था ना सही कांटे मट मां न कंदुसि मां जेका लाइन वरिती आहे पंहिंजे मौज़ूअ खे ख़तमु कयां कुर्सी ते वेठो हूंदुसि तव्हां 100 चिठियूं जो जवाबु ॾेई कोन हलंदुसि
विच ते नमाज जो मज़मून ठाहे खणी आयो आहियां उन मौज़ूअ ते मूंखे ॻाल्हाइण जो। हाणे तव्हां लाइन न मटायो, लाइन मटाईंदो कमु ख़राब थींदो। दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज समझदार हो, विच ते ॻाल्हाइण ठहे थो, विच ते चिठी ठहे थी, अकुलमंदी त कान्हे न, सियाणा थो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबियो, चओ सुभान अल्लाह। ओ गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, या अय्युहन नबी, नबी जी माना छा आहे? गैब जी। ॾाढो चओ गैब जी। केॾा बेवकूफ़ आहिनि मुला, नबी खे गैब जो इल्मु कोन्हे। अड़े तूं त गिद्दू बंदर मोकिलण जहिड़ो आहे। होॾो थो चवे नबी, वरी थो चवे नबी खे गैब जो इल्मु कोन्हे। तोखे ख़बर आहे त नबी चइबो छा कया? नबी चइबो ई उनखे आहे जेको गैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे। अल्लाहु अकबर। दोस्तों अज़ीज़ो, कुंभार उनखे चइबो आहे जेको ठिकर ठाहे। कंहिंखे चवंदा कुंभार? ॾाढे चओ। इहे कॾहिं चओ त कुंभार खे दिलो ठाहिणो नथो अचे, इहे चयो अथव कॾहिं? दर्जी कंहिंखे चइबो आहे? इहे कॾहिं चयो त दर्जी खे खमीस सिबण नथी अचे, इहे कॾहिं चयो अथव? अब मौलवी कंहिंखे चइबो आहे जेको निमाज़ पढ़ाए, मसइला ॿुधाए, इहे कॾहिं चयो अथव त मौलवी साहिब खे निमाज़ पढ़ाइण नथी अचे? अब कॾहिं चयो अथव? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त तव्हां कुंभार उन्ही खे चओ जेको ठिकर ठाहे, लोहार उन्ही खे चओ जो लोह जो कमु करे, वाढो उन्ही खे चओ जेको वाढके जो कमु करे, दर्जी उन्ही खे चओ जेको दर्ज़के जो कमु करे। ओ मुला तूं लुग़त खोल, डिक्शनरी खोल, किताब खोल, नबी चइबो ई उनखे आहे जेको गैब जूं ख़बरूं ॾींदो आहे। ज़ालिक मिन अंबाइल गैब नूहीहि इलैक। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम, हे सभु गैब जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां अल्लाह तो मोहम्मद ॾे वही करे छॾियूं आहिनि। असां खां क़यामत गायब आहे, मोहम्मद करीम क़यामत जी ख़बर ॾिनी। जन्नत असां खां गायब आहे, मोहम्मद करीम जन्नत जी ख़बर ॾिनी। जहन्नम असां खां गायब आहे, जहन्नम जी नबी करीम ख़बर ॾिनी। मलाइक असां खां गायब आहिनि, महबूब मोहम्मद करीम असांखे मलाइकनि जी ख़बर ॾिनी। पुलसरात असां खां गायब आहे, उन पुलसरात जी असांखे मोहम्मद करीम ख़बर ॾिनी। हाणे तूं कहिड़ी कहिड़ी शइ जो इनकार कंदे? जो कुझु मोहम्मद करीम ॿुधायो आहे, सभु मोहम्मद करीम गैब जो इल्मु ॿुधायो आहे। कुंभर खे ठिकर ठाहिण नथा अचनि, बेवकूफ़ आहे। इहे जेको चवे त नबीअ खे गैब जो इल्मु कोन्हे, उहो बि बेवकूफ़ आहे। छो त नबीअ जी माना आहे, नबीअ जी माना आहे गैब जी ख़बर ॾींदड़। पोइ मुंहिंजा दादा जेको गैब जी ख़बर ॾींदड़ आहे, उहो ई गैब जो इल्मु ॼाणंदो आहे। विहारोसि बा, विहारोसि, वेह बाबा, वेह वेह वेह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे सबक़ विसरी त कोन वेंदो न बा, छा सबक़ हिकिड़ो पको कयो? चो त नबी माना गैब जो इल्मु ॼाणंदड़, नबी माना गैब जी ख़बर ॾींदड़। चओ नबी माना गैब जी। चओ चओ सभई चओ, सभई चओ, डिजो न, मां जवाबदार वेठो आहियां। तव्हां खां को दलील घुरे त हलिया अचो, आउं तव्हांखे दलील ॾियण लाइ तयारु आहियां। नबी जी माना छा आहे? तो गैब जी ख़बर। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबी, ओ गैब जे ख़बरुनि ॾियण वारा, हस्बुकल्लाह, तो मोहम्मद करीम लाइ अल्लाह काफ़ी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ। मुला भी चौंदा बस हमारे लिए सिर्फ, सिर्फ हमारे लिए सिर्फ अल्लाह काफी है। सुन्नी चौंदा असांजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफी है। मोई साहब आयत में त बीठो आहे हस्बुक अल्लाह, तुंहिंजे लाइ अलाह काफ़ी आहे। तव्हां पोइ अलाह काफ़ी खे वरी रुगो सिर्फ़ रसूल बि गंढो था, किथों आंदो आहे? मुंहिंजा दोस्त आयत जी माना अॻिते ईंदी, पाण ई मसइलो हल थींदो, पर पहिरीं हिकिड़ो ॿियो अक़ीदो ॿुध। मुझे महबूब करीम जे मथा पहिरियां पहिरियां कलमो भरींदड़। चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब ते अव्वल अव्वल ईमान आणींदड़, मुझे महबूब जे उम्मत में पहिरों पहिरों रजिस्टर में नालो लिखाईंदड़ मुझो सोहणो सिद्दीक़ आहे। जो अब्दुर्रहीम जो फ़ैसिलो कोन्हे, ख़ुदि अलीअ जो फ़ैसिलो आहे।
ओ अलीअ जे मुहब्बत जी दावा करण वारा मुर्शिद जो फैसलो मञ मूंखे पंहिंजे पीर जो फैसलो क़बूल आहे तूं बि पंहिंजे पीर जो फैसलो कर अली साईं ख़ुदि फरमाए थो त अव्वल ईमान सिद्दीक़ रहंदो आहे ऐं चवंदो किथे हवालो आहे जे बुखारी जो हवालो ॾींदुसि चवंदे सुन्नीअ जो किताब आहे जे मुस्लिम जो हवालो ॾींदुसि चवंदे सुन्नीअ जो किताब आहे मुंहिंजा दादा जे इब्न माजा जो हवालो ॾींदुसि चवंदे सुन्नीअ जो किताब आहे पर जेकॾहिं कंहिं ॿिए किताब जो चवंदे सुन्नीअ जो किताब आहे त जेकॾहिं मां सुन्नीअ जो हवालो ई कोन थो ॾियां अटो त तुंहिंजे मौलवीअ तुंहिंजे मुल्ला बाकर मजलिसी जे किताब जो हवालो ॾियां उन मुल्ला बाकर मजलिसी शीयनि जे वॾे आलिम पंहिंजे किताब बिहारुल अनवार में लिखियो आहे अली अल मुर्तज़ा फरमाए थो इमाम जाफर सादिक रावी आहे त मोहम्मद अमीर ते अव्वल कलमे भरण वारो सिद्दीक़ अकबर घटे में घटि पंहिंजे घर जी त ॻाल्हि क़बूल कर मुंहिंजी मञे या न मञ मुंहिंजा दोस्त अजीज़ो इन हवाले खे ॾियण ॾियण लाइ ॾेखारण लाइ फ़क़ीर हिकु ॾींहुं में तयारु आहे पर जसी ताईं साहु सिसी विया तेसी ॾियण ॾेखारण लाइ मां तयारु आहियां केरु बि मैदान में अचे पर ॾेखारींदुसि तॾहिं जॾहिं अॻ में लिखी ॾिए त मां सुन्नी थींदुसि ये न सही रुगो हवालो ॾिसी हलियो वञे फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजा दोस्त पहिरीं चवे त मां पंहिंजे मज़हब खे छॾे फिटो करे पंहिंजे मज़हब खे टे ॻाल्हियूं करे छॾे उन खां बाद में सुन्नी मुस्लमान थी बेड़ा पार थी वेंदा अचे को मैदान में कंहिंखे ज़रूरत हुजे त हलियो अचे हाणे सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ा हज़रत अमीर उमर थो चवे त हमेशह असां खां अॻु कढंदो हो छा में नेकी जे कम में मारे वञे हज़रत उमर पियो चवे मां वस कया त मां पंहिंजी गोए खणा अबू बकर खां आगराई खणा पर कॾहिं बि न हिकिड़े दफ़े मूंखे ख़बर हुई त अबू बकर जो हाल हुयो कोन पैसा कोन हुअसि मूं वटि पैसा जाम हा सोने नबी जो आहे को अलाह जे राह में को खणी अचे त मुजाहिद जे लाइ उठ घोड़ा वठो हज़रत उमर सोचे मां चयो यार अॼु अबू बकर खे मारे वेंदुसि पूरे घर जो अधु माल भरियूं ॿधी नबी करीम जे ख़िदमत में आणे रखियुमि ऐं ख़ुशि हुजां त मां अबू बकर खे मारे वेंदुसि अबू बकर वरी सॼे घर खे बुहारो ॾेई सॼो माल रसूल जे दरबार में अल्लामा इब्ने कसीर रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे तफ़सीर कबीर वारे फ़खरुद्दीन राज़ी भी लिखियो आहे त जंहिंमहिल अबू बकर घर जो माल पे मेड़ियो तंहिंमहिल जेके जान ते कपिड़ा नवां उहे लाहे बि भरी में विधाई पुराना फाटल कपड़ा पातई जंहिंखे चाक आयल हा फाटल हा डरियल हा अबू बकर सिद्दीक़ उघड़ ढकण लाइ खजीअ जा पन पटे उन फाटल कपड़नि खे टाका हया उघाड़ो न थिया उहे फाटल कपड़ा पाए खजीअ जा फड़ा ॻंढे टाका हणी घर मां निकितो जेतिरो खणी आयो आहियां ओतिरो घर बि रखी आयो आहियां अॻिते वधिया माल जी भरी पई आहे उहा भरी ख़ुदि ॿुधाए पई त जंहिं घर मां आई आहियां उन घर में कुझु न बचियो आहे हबीब फरमाता ही का जो माल आहे सिद्दीक़ अकबर चवे थो क़िबला तुंहिंजे गुलाम सिद्दीक़ जो आहे पाण फरमाइनि मां अब कई तले अहलिक ओ सिद्दीक़ घर छा छॾे तो अल्लाह व रसूलुहु ओ मुंहिंजा महबूब घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां मां अबू बकर जे लाइ अल्लाह काफ़ी आहे ऐं मुहम्मद काफ़ी आहे सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो सिद्दीक़ अकबर जो ईमान आहे त मुंहिंजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो ॾाढे त चओ यार ॾाढे त चओ जो अक़ीदो आहे सिद्दीक़ अकबर जो त मुंहिंजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी आहे मां पंहिंजे घर अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां हाणे हेॾे मुंडे विहारियो सिद्दीक़ कंहिंसां थो बीठो ॻाल्हाए थकिजी पिया हो त बसि कयां कंहिंसां थो ॻाल्हाए ॾाढे जो कंहिंसां थो ॻाल्हाए अञा ॾाढे जो कंहिंसां थो ॻाल्हाए महबूब सां कंहिंसां महबूब अॻियां बीठो अथसि न महबूब हेॾो सॼे हार महबूब छा फरमायोसि ॾे ख़बर घर छा छॾियो थी महबूब सां साम्हूं बीठासीं घर 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 अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां माना सिद्दीक़ जो अक़ीदो आहे त मुहम्मद मुंहिंजे बि आॾो आहे त मुंहिंजे घर में बि आहे ओ सोहणा जो सिद्दीक़ अकबर जो हाज़िर नाज़िर जो अक़ीदो आहे अबू बकर सिद्दीक़ मञे थो त मुहम्मद करीम मुंहिंजे आॾो बि आहे त मुंहिंजे घर में बि मौजूदु आहे ओ मुल्ला तू चवंदो आहे सिपाही साहबा साहबनि जो सिपाही तोखे साहबनि जे इश्क जी ख़बर ई कान्हे का तू साहबा वारो इश्क धार जेके मोहम्मद करीम खे हाज़िर ऐं नाज़िर मञीदा हा मुंहिंजे महबूब करीम जो नालो भांग में ईंदो अबू बकर चुमंदो हो चओ सुभान अल्लाह तू जेके साहबा जो गुलाम आहे त साहबा जे सुन्नत ते हल सिपाही साहबा असीं सुन्नी मुस्लमान आहियूं वहां बि सिपाही साहबा थी नथो सघे नबी करीम अलैहि सलाम जे साहबा खे रसूलुल्लाह सां इश्क हो चओ सुभान अल्लाह
तो छा अकीदो अबू बकर जो तो मुझे ला अल्लाह बि काफ़ी आहे त मुझे ला अल्लाह जो रसूल भी काफ़ी आहे। मुझा दोस्तों उन खां पोइ हज़रत अबू बकर जो इहो भी अकीदो आहे त रसूलुल्लाह मुझे भी आडो आहे त मुझे घर में भी मौजूद आहे। मुझा दोस्तों अल्लाह ताला फरमाए हस्बुक अल्लाह, ओ मुझा महबूब तुझे ला अल्लाह काफ़ी आहे। अॻिते वमन तबाका मिनल मुमिनीन, मुझा हबीब तुझे ला अल्लाह बि काफ़ी आहे ऐं तुझे ला उहे मोमिन बि काफ़ी आहिनि जन मोमिननि तो मुहम्मद ते ईमान आंदो आहे। कुरान मां साबित हो जॾहिं अल्लाह जे रसूल जे लाइ अल्लाह थो चए त मां बि तुंहिंजे लाइ काफ़ी, मोमिन बि तुंहिंजे लाइ काफ़ी, त वरी मोमिन चवंदा आहिनि असांजे लाइ अल्लाह काफ़ी, असांजे लाइ अल्लाह जो रसूल बि काफ़ी। मुंहिंजा दोस्तो जन नबी करीम सां प्यार कयो, मुहबत कई, उन्हनि जी मुहबत असांजे लाइ ईमान जो जुज़ आहे। जेसीं ताईं उन्हनि सां मुहबत न कबी तेसीं ताईं मोमिन न थींदासूं। इन जे बारे में क़ुरान शरीफ़ जी आयत मां पढ़ां, दलील ॾियां, उन खां बाद में अॻिते हलो ख़बर पवंदी। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु चौ चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सुभान अल्लाह जो जवाब में सां आयो। कुल ऐ मुझा नबी चओ ला असअलुकुम, मां मुहम्मद तव्हां खां मज़ूरी कोन थो घुरां। अब आहे शामियाने वारो मज़दूरी घुरंदो न, लाउड वारो बाबा मूं सॼो ॾींहुं लाउड हलायो पैसा ॾियो बाबा शामियाना मुंहिंजा टंगियो आहे मज़दूरी जो। महबूब करीम फरमाए थो मां तव्हांखे निमाज़ सेखारी, रोज़ा सेखारिया, हज सेखारियो, शिरक खां बचायो, ईमान तव्हांखे ॾिनुमि, अव्हांजे लाइ मूं जंगियूं कयूं, जिहाद कया, क़यामत में बि मां मोहम्मद तव्हांजी ज़ामिनो आहियां। इंशाअल्लाह पंहिंजो सहारो रसूलुल्लाह जी ज़ात आहे। हाणे महबूब चए थो मूंखे बि त मज़दूरी ॾियो। कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा, ओ मुंहिंजा नबी तूं उन्हनि खे चओ त मां मोहम्मद करीम तव्हां खां मज़ूरी कोन थो घुरां। मज़ूरी ॾाढे चओ, पीर खे ॾनु खपे, पीर खे नज़रानो खपे, पीर खे हदियो खपे, पीर खे पैसा खपनि। के त पीर अहिड़ा भला रहनि जो ढॻो वहे पियो बनीअ में ज़ोरी ॾोरणो खोले ॾाढो कढियो था। अवांजे मुल्क में कोन हूंदा, मां तव्हांजी ॻाल्हि कोन थो कयां, मां तव्हांखे चवां असांजे मुल्क में अवांजे मुल्क जा सभु पीर भला रहनि। मां वॾे लाड़ जी थो ॻाल्हि कयां, हिते बि आहिनि। हा पोइ मिली दरिया साॻे जो पाणी था पीऊं पिया। अक़ीदे वारो त ॾींदो, पर हाणे खामखा मुरीद जो मथो बि त न कूड़जे। ग़रीब जा बचा ॿेर ते साईं खे मिले सभु कुझु खपे। असांजा मुर्शिद करीम पीसे रोज़े वारा फरमाईंदा हुआ त फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, फ़क़ीर चइजे जंहिंजी सभरी असरे, फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, पर घर घुरे की न की, पर घरां बि की न घुरे। पर घर सम्झो था, पराए घर, पर घर माना ॾाढे ॻाल्हाईंदा हलो, पराए घर। फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, पर घर घुरे की न की, पर घरां बि की न घुरे। पोइ जेको मानीअ कान मरे सो सामी सॾिबो की न की। अदा जेको मानीअ जे पोयां, नज़राने जे पोयां, तुफ़नि जे पोयां, ॾन जे पोयां, उन मथां उपचारो कोन थींदी। मुंहिंजा दोस्तो जेको तवक्कल ते ख़ुदा जे राह में वेठो हुजे, अल्लाह पाक ते भरवसो कयो वेठो हुजे, जंहिंजो ईमान हुजे वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु, जंहिंजी अल्लाह ते तवक्कल आहे तुंहिंजा बेड़ा पार। पीर बि उहो आहे जेको तुंहिंजो हिकिड़ो हथु हितां वठई त ॿियो हथु रसूलुल्लाह सां गॾाए छॾे। खैर अर्ज़ पे तुम ॻाल्हि यादि आहे न सही। अल्लाह ताला फरमायो कुल ऐं मुंहिंजा नबी चओ ला असअलुकुम अलैहि, हिन दीन जे मामले में मां तव्हां खां का मज़ूरी को नथो घुरां। न ॾनु खपे, न ॾोकर खपनि, न सोन खपे, न चांदी खपे। मां मुहम्मद तव्हां खां कुझु नथो घुरां। न ॾिजो छो इन अजरिय इल्ला अलल्लाह। बि आयत आहे अल्लाह ताला फरमाए थो तूं चओ मुंहिंजा महबूब त मुंहिंजो अजर, मुंहिंजी मज़दूरी मुंहिंजे अल्लाह ते आहे, उहो मूंखे पाण ई ॾींदो।
अवां खां मूंखे कुझु न खपे, न ॾियो। हिकिड़ी शइ घुराव थो, उम्मतियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो, हिकिड़ी शइ घुराव थो, उहा ॾियो। सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे, उन्ही खां मां हिकिड़ी शइ घुरां थो। सही छा छा घुरो? अल्लाह ताला फरमाए थो चवीन ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। कुझु न खपे, हिकिड़ी शइ तव्हां खां घुरां थो, जेके मां मुहम्मद जा माइट आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि, जंहिंसां मुंहिंजी मिटी आहे, जंहिंसां मुंहिंजी रिश्तेदारी आहे, मां मुहम्मद करीम तव्हांखे चवां थो, उन्हनि सां प्यार कजो। दोस्तों अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ॾिसो अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए, ऐं मुंहिंजा नबी तूं चई ॿुधाए, मां दीन जी मज़ूरी तव्हां खां कोन थो घुरां। इन अजरिया इल्ला अलल्लाह, मुंहिंजी मज़ूरी अल्लाह ते आहे, बाक़ी हिकिड़ी शइ घुरां थो, कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। जेके मां मुहम्मद करीम जा रिश्तेदार आहिनि, उन्हनि सां प्यार कयो। जंहिं न मुंहिंजे रिश्तेदारनि सां प्यार कयो, ॼण त हुन दीन जो कर्ज़ अदा कयो। पर जंहिं रिश्तेदारनि सां प्यार न कयो, उन दीन जो कर्ज बाक़ी आहे। अब कंहिंसां प्यार कयो? नबी जे चओ माइटनि सां, ॾाढे चओ नबी जे, ज़ोर सां नबी जे। इल्लल मवद्दत फिल कुर्बा, मुंहिंजे क़रीबनि सां, रिश्तेदारनि सां मुहबत कयो। छा काज़ी अहमद में इहो रवाज आहे छा त सहरो माइट नाहे, सालो माइट नाहे, न्याणो माइट नाहे? मुंहिंजा दोस्त कई दुनिया में आहिनि, अदा तूं केरु आहे? मां जतो ई आहियां। अबा तूं केरु आहे? चएसि मां खोसो आहियां। पोइ तव्हां कीअं अदा सां पाण में मिट्री कई आहे? छा चवंदा असां पाण में? माना हूअ ज़ात ॿी आहे, हूअ ज़ात ॿी आहे, पर जॾहिं इहे पंहिंजा पाण में ॾींदा वठंदा आहिनि त ॿी हिक ॿिए खे मिट छॾींदा आहिनि। हालांकि ॾाॾो ॿियो आहे, नानक ॿियो आहे, ख़ानदान ॿियो आहे, पर जॾहिं पाण में ॾे वठु कंदा आहिनि, मिट्री माइट्री कंदा आहिनि, हिकिड़ी क़ौम वारो ॿी क़ौम वारे जो मिट थी पवंदो आहे। इन्हीअ जे करे जो मिटियूं कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त अल्लाह जे क़ुर इहे कोन चयो इल्लल मवद्दत फिल कुर्बा, अल्लाह चयो इहे कोन कि इल्लल मवद्दतल इब्न, इल्लल मवद्दतल वलदल इब्न, इल्लल मवद्दतल बिंत। इहे कोन अल्लाह चयो त धीअ सां मोहबत कयो, अल्लाह इहे कोन चयो त दोस्त सां मोहबत कयो, अल्लाह इहे कोन चयो त सौट सां मोहबत कयो, अल्लाह इहे कोन चयो त फलाणे सां मोहबत कयो। अल्लाह चयो जंहिंसां बि मुहम्मद करीम मिट्री गंढी आहे, उन सां प्यार कयो, दीन जो कर्ज़ लाहिण जे बराबरि आहे। कुझु क़ुरान खे मञो, कुझु क़ुरान खे मञो। इहे गुमराह करण वारा जेके निमाज़ जी ख़बर न, रोज़े जी न, हज जी, छा फरमाया? कुकड़ी कूं तुसां दाणे न चुगड़ो। ॿ टे ॾोहीड़ा यादि कयो, हेॾो जूं ॻाल्हियूं, होॾो जूं, न क़ुरान न हदीस नक्शा न ॿियो त ठहियो, पर तहारत बि कान थी अचे। तहारत कीअं कबी आहे? उहे तव्हांखे गुमराह करे वेढ़ाए नबी जे ख़ानदान खां परे पिया कनि। मुहम्मद मीर त चवे थो अव्हां जी नज़र खां मुंहिंजी नज़र वधीक आहे। जिन खे मुंतख़ब करे चूंडे मां मिटी कई आहे, तन खे मां सुञाणा थो, तव्हां कोन था सुञाणो। ख़ुदा जो कसम आहे, जेको मुहम्मद जो मित्र आहे, सो असांजे अखियुनि जो नूर आहे। हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव, तव्हां जेका यादि कजो, विसारजो न। विसारींदो त कोन्हे न? तव्हां मूंखे विसारे छॾियो आहे। मूंखे साल थिया ईंदो हुउसि विच ते हलिया, छो ब्रेक लॻी हुई? माशाअल्लाह ख़ैर आहे, को ज़माने जा सबब आहे अलाह जे हथ, जॾहिं ख़ुदा घुरे। वरी बि तव्हांजी महिरबानी, मां त यादि कोन कयो, मां तव्हां यादि कयो। असल ॻाल्हि ही आहे, हिकिड़ी ॻाल्हि यादि कजो, हीअ ॻाल्हि अथव लख जहिड़ी। मां 3 कलाक तक़रीर कई आहे, 2 कलाक कई आहे, पर उन सभिनी में हीअ ॻाल्हि वधीक अथव। यादि कंदो? ॾाढे तो यादि कंदो? ॿुधो, राति मां वेठो हुउसि, राति पंहिंजे लाइब्रेरी में, हिकिड़ो महबूब करीम जे हदीस जो किताब खोलियुमि, खुली वियो। इन में हिकिड़ी ॻाल्हि ॾिठमि, ख़ुदा जो कसम, मूंखे ॾाढो मज़ो आयो। मां चयो इंशाअल्लाह सुभाणे काज़ी अहमद ॿुधाईंदुसि। हाणे तव्हां खां पुछां थो, तव्हां ते फ़ैसिलो कयो। हिकिड़े माण्हू पुछो यहूदीअ खां, कंहिंखां बि, ओ यहूदी, तव्हांजे मिलत में, तव्हांजे मज़हब में, तव्हांजे नबीअ खां पोइ भला केरु? सुवाल सम्झो अलाए कोन। कंहिंखां पुछई, चओ त तव्हांजे नबीअ खां पोइ तव्हांजे मिलत ऐं तव्हांजे उम्मत में भलो केरु आहे? यहूदी चओ असांजे नबीअ खां पोइ असांजे मिलत में भलो आहे मूसा जो असहाबी। चओ चोका जो असहाबी? मूसा जा असहाब सभिनी खां भला आहिनि असांजे मज़हब में।
वरी ईसाई खे चई ईसाई तहांजे मज़हब में तहांजे मिल्लत में तहांजे नबी ईसा खां बाद में भला केर ईसाई चयो त असांजे मज़हब में असांजे मिल्लत में ईसा नबी खां बाद में भले खां भला हज़रत ईसा जा असहाबी हज़रत ईसा जा हाणे आयो टियों नंबर ओ हमरा दे ख़बर ओ इस्ना शरीफ सॾाइण वारा ओ शिया सॾाइण वारा दे ख़बर तहांजे मिल्लत में अहांजे मज़हब में अहांजे नबी खां बाद में बुछड़े खां बुछड़ा केर चई नबी जा सहाबी अब समझ में ॻाल्हि आई अलाए कान आई ईसाई जो अक़ीदो आहे त भले खां भला मुहम्मद जा सहाबी चओ सुभान अल्लाह यहूदी जो अक़ीदो आहे त भले खां भला मुहम्मद जा सहाबी ऐं हिकिड़े मुस्लमान सॾाइण वारे जो अक़ीदो आहे त बुछड़े खां बुछड़ा मुहम्मद जा असहाबी मूंखे ॿुधाए त इन अक़ीदे खां त ईसाई मज़हब वारा भला थिया इन अक़ीदे खां त यहूदी मज़हब वारा भला थिया जेके यहूदी मज़हब वारा पंहिंजे नबीअ जे असहाबनि खे भलो चवनि ईसाई मज़हब वारा पंहिंजे नबीअ जे असहाबनि खे भलो चवनि ऐं मुहम्मद जे मिल्लत में अचण वारो मुहम्मदी सॾाइण वारो मुस्लमान सॾाइण वारो वरी बुछड़े खां बुछड़ो मुहम्मद जे असहाबनि खे सॾे ख़ुदा जो कसम आहे इन खां वधीक ॿियो को अलमियो कोन्हे इन खां वधीक का बुछड़ी ॻाल्हि कान्हे जो यहूदी ऐं ईसाई पंहिंजे नबीअ जे असहाबनि खे भलो चवनि ऐं अॼोको मुस्लमान मुहम्मद जे असहाबनि खे बुछड़ो चवे ऐं होॾो अल्लाह जो क़ुरान फरमाए रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु ओ मुहम्मद करीम जा सहाबियो मां अल्लाह तव्हां खां राज़ी आहियां तव्हां मूंखां राज़ी आहियो अल्लज़ीना हर कुरान जो फैसलो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून अल्लाह ताला फरमायो जन मुझे मुहम्मद करीम ते ईमान आंदो वहाजरू जन हिजरत कई वजाहदू मुहम्मद करीम सां गॾु जिहाद ते विया बिअमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं अल्लाह ताला उहे मुहम्मद जा असहाब आज़म दरजतन इंदल्लाह ये मां अल्लाह वटि तमाम वॾे दर्जे वारा आहिनि व उलाइका हुमुल फाइज़ून मां रब चई थो छॾियां ये मुहम्मद जा असहाब कामयाब आहिनि सूरत तौबह कुरान खोले ॾिसो सूरत तौबह में इहा आयत लिखी पई आहे अल्लाह ताला फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह इन जो वॾो दर्जो आहे अल्लाह वटि व उलाइका हुमुल फाइज़ून इहे कामयाब आहिनि हाणे तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे त अल्लाह जो क़ुरान सचो आहे या नाहे अल्लाह जंहिंजी तारीफ़ करे मवाली हुननि जी गिला करे मवाली सचो या अल्लाह सचो चङो हिकिड़ो मसइलो ॿुधायो ॿुधा था ख़ैर जी घुरो मांगो शुरू थी वियो नमाज़ जो टाइम थी वियो मूंखे पोइ ते वञिणो आहे फैसलो तव्हां ते अली मथे या इमाम महदी मथे कुझु ई कोन था जो इमाम महदी अली जी औलाद मां ईंदो आयो कोन्हे चओ चओ आयो ॾाढो जो आयो ज़ोर ज़ोर सां आयो कोन्हे आयो ईंदो हू था चवनि त आयो आहे पर वेठो आहे किथे वेठो आहे घार में लिको वेठो आहे कॾहिं निकिरंदो ओतिरे 313 शिया थींदा 313 पक्का शिया 313 थींदा पोइ मुर्स मैदान ते ईंदो तंहिंजी माना हे राज अञा कचो कूड़ो आहे पक्का हुजनि हा त अचे हा न मुंहिंजा दोस्त इमाम निकिरंदा न आहिनि करबला में हुसैन लिटी कोन ॾेखारियो सो कटाए ॾेखारियो चओ चओ त अलीअ जो शान महदीअ खां मथे आहे चओ अलीअ जो शान महदीअ खां अली अली आहे इमामनि जो ॿार इमाम आख़िरी इमाम महदी आख़िर में ईंदो आख़िरी नंढो सभिनि में इमाम महदी आहे वॾे खां अवल इमाम अली आहे जेको सभिनि जो बाबो आहे ऐं सभिनि जो सरदार आहे पोइ त चओ सभिनी खां अली मथे आहे चओ सभिनी खां सभिनी इमामनि खां इमामनि में अलीअ जो सभिनि खां मथे शान आहे पोइ दोस्तो जीरो 12 इमामनि में सभिनी खां मथे अली आहे महदी खां बि मथे आहे हाणे मूंखे ॿुधाए जेको कमु अली न करे सघे उहो महदी कंदो ॾाढे ॻाल्हायो था जेको वॾे कमु न कयो सो नंढो किथां कंदो मुंहिंजा दाहिरनि जा जाकिर चवंदासीं गुमराह कंदा आहिनि कि मुहम्मद करीम जो रोज़ो नापाक आहे उन मुहम्मद जे रोज़े खे पाक कंदो त महदी अची कंदो अरे छो नापाक आहे कि उन में हो 2 ॼणा सुता पिया आहिनि तॾहिं नापाक आहे इमाम महदी ईंदो अची उन खे कढंदो मां थो चवां कढण जी त ॻाल्हि ई कान्हे का अली दफ़न ई न करे हा अबू बकर वसियत थो करे हा अली मुंहिंजो आख़िरी टाइम आहे मुंहिंजो जनाज़ो
पढ़ी महबूब जे रोज़े ॾे खणी हल जा हबीब जी मोकल मिले त दफ़न कजां न त जन्नतुल बकिया ॾे पूर जा अली पाण खणी आयो आहे महबूब जे रोज़े जो दर बंद आहे हज़रत अली चवे थो सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा महबूब तुंहिंजो सिद्दीक़ दर ते हाज़िर आहे मां अली हुन जो जनाज़ो पढ़ी खणी आयो आहियां ख़ुदा जो कसम आहे पाण ई कड़ो खुलियो पाण ई दरवाज़ो खुलियो हयातुन नबी जे रोज़े में आवाज़ पियो अचे अदखिलुल हबीब इलल हबीब अना मुश्ताकुन इला रोयतिल सिद्दीक़ ओ मुंहिंजा अली देर न कर मुंहिंजे सिद्दीक़ खे मां मोहम्मद जे पासे में अची दफ़न फरमा तो चवी पलीत रोज़ो आहे पोइ तव्हांजी माना पलीतनि खे अलीअ पे दफ़न कयो पोइ माना पलीत अलीअ कयो न तूं केॾी तोहीन नथो करी पियो जेकॾहिं पलीत हुजनि हा अली कोन दफ़नाए हा पर जे दफ़नजी विया त अली हिमत करे हा उन पलीतनि खे पाक करे हा पर अली छॾे ॾिना अली जॾहिं महबूब ते सलाम पढ़ण ईंदो हो त सलाम पढ़ी ॿ विखूं हटी चवंदो सिद्दीक़ तोते बि सलाम हुजे उमर तोते बि सलाम हुजे अली त हुन ते सलाम पढ़ंदो हो तूं कीअं थो चवीं तो हे पलीत हन ऐं मां थो चवां कंहिं माउ जे पुट खे ताक़त न आहे इहा ज़बान कढे जी ज़बान छिके छॾियो मोहम्मद करीम जो रोज़ो क़यामत ताईं पाक आहे चओ मुस्तफ़ा जो रोज़ो पाक आहे जेको चवे तो रोज़ो पलीत लॻो पियो आहे ऐं उन खे इमाम महदी पाक कंदो सो गुमराह हुआ बेदीन आहे उनखे अलीअ सां मुहबत कान्हे न को हुसैन जो हुबदार आहे उहो कूड़ो कूड़ जो पुटु आहे ग़लति थो चवे पियो असां त मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो रोज़ो अहिड़ो पाक आहे ख़ुदा चवे युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुमुर रिज्स अहलल बैत व युताहिरकुम तत्हीरा ओ मोहम्मद करीम जा अहल बैत मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त अहल बैतनि खे पाक कयां सच ॿुधाए त अहल बैतनि जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह आहे या न आहे ॾाढे ॻाल्हि अहल बैतनि जो सरदार रसूलुल्लाह आहे अल्लाह चवे युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुमुर रिज्स अहलल बैत ओ नबी जा अहल बैत ओ मुंहिंजी मर्ज़ी आहे मां नबी जे अहल बैतनि खां पलीती परे कयां अहिड़ी परे कयां जो मुस्तफ़ा जे अहल बैत जे वेझो पलीती अचे ई कान अहल बैत जे वेझो पलीती अचे कान नबी जे पासे में पलीती पई आहे शर्म जी ॻाल्हि वॾी मरण जो मक़ाम आहे हया करणु खपे जॾहिं महबूब करीम रब्बुल आलमीन महबूब जे अहल बैतनि खे बि पाक कयो आहे त मुस्तफ़ा जो रोज़ो बि पाक आहे जो मुस्तफ़ा जो रोज़ो बि हेॾे निहारियो जॾहिं हुसैन ॾहीं जे ॾाए करबला जे लाइ रवानो थियो आहे करबला जे मैदान लाइ रवानो थियो आहे इहे ज़ाकिर ख़ुदि बयानु कंदा आहिनि नाने जे रोज़े ते वियो काथे वियो काथे वियो नाने जे रोज़े ते वियो अलविदा या रसूल अल्लाह तोखो मोकिलाए करबला थो वञा ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं इमाम हुसैन सम्झे हा त नाने जे भर में पलीत पिया आहिनि त कॾहिं न वञे हा ॿाहिरां बि सलाम पढ़ी वञे हा पर साम्हूं बि चवे थो या रसूल अल्लाह तोखो मोकिलायां थो तोखां तुंहिंजे यार खां मोकिलायां थो तो प्यारे मोहम्मद करीम जे दीन जे सर बुलंदीअ जे लाइ वञा थो अल्लाह ताला शल असांखे सम्झ नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हिकिड़ी माईअ वीचारी खे ॻोठाणनि चयो चंड ॾिठो अथसि चई काथे आहे चयो हीअ बि का ॿार खे ताज़ो उगी ॾिसे पई काथे आहे ईद जो चंड सुभाणे सयूं चाढ़ियऊं हीअ सभु का चयो ओए हो ॿी बि चयो ओए हो हिन बि मथे हथ रखी अड़ी हुए चंड त आहे पर चंड में थोरी धप आहे चंड त आहे पर चंड में थोरी धप आहे माइन चयोसि मुहकारी चंड में वरी धप किथां आई की न जाई अचे थी अञा जो ॾिसण त संस आंगुर खे टोरो लॻो पियो आहे उहो ॿार वारो उहा जो धप पई अचेसि त चंड में नज़र पई अचेसि अरे जेको पाण पलीत आहे त के मोहम्मद जो रोज़ो पलीत नज़र थो थिए ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा जो रोज़ो पाक आहे चओ मुस्तफ़ा जो रोज़ो पलीती आहे कान का मदीनो मुनव्वरा चइबो आहे रोज़ो मुतहरा चइबो आहे गुंबद खज़रा चइबो आहे जिते 70 हज़ार मलाइका ईंदा आहिनि अची उते मुंहिंजा दोस्त सलाम पढ़ंदा आहिनि जेके पहिरें ॾींहुं ईंदासीं वरी क़यामत ताईं न ईंदा वेंदा त रोंदा वेंदा उहे मलाइक जेके अञा न आया हूंदा चवंदा छो था ज़मीन तां रोवो जन्नत मथे आहे चवंदा न जन्नत के कलियूं में देखा मज़ा जो मोहम्मद के गलियों में देखा जन्नत में मज़ो कोन्हे मज़ो आहे त मोहम्मद जे रोज़े ते मज़ो आहे उते 24 कलाक सलातो सलाम जी गूंज लगी पई आहे बाक़ी एतिरो आहे त पलीतनि खे उते ख़ुदा वञण कोन ॾींदो आहे मोचड़े वारो वेठो आहे वेझाई कोन ॿाहिरां हलिया वञनि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे पाक रोज़े जो दीदार नसीब कराए नबी जे पाक अहल बैत जी मोहब्बत नसीब फरमाए नबी जे पाक सहाबनि जी मोहब्बत नसीब फरमाए बसि मुंहिंजे तक़रीर जो मौज़ू इहो आहे त तव्हांजो असांजो फर्ज़ आहे त नबी जे माइटनि सां प्यार कयूं जंहिंसां बि मोहम्मद करीम माइटी कई आहे ऐं माइटी सां गॾु ईमान आहे असांजे लाइ सिर जा
साईं हन सभई जो सुभान अल्लाह। पोइ अहल बैत हुजनि त बि असांजे अखियुनि ते, जे असहाब हुजनि त बि असांजे अखियुनि ते। अल्लाह तबारक व तआला शल तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। असांजे नौजवाननि जलसो रखियो आहे, ख़ुदा हुननि जे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब फरमाए। असांजे हाजी साहब खे ख़ुदा तंदुरुस्ती अता फरमाए, वॾी हयाती अता फरमाए, उन ॿुटनि खे पुटनि खे आबाद करे। हे जेके इश्क मोहब्बत वारा आया हो, वेठा हो, बीठा हो, ख़ुदा करे तव्हांजा बि बेड़ा पार थी। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तक़रीर ख़त्म थी, हाणे चिठी जो जवाब ॿुधंदव? ॾियो ख़बर काबतुल्लाह अल्लाह जो घर आहे या काबतुल्लाह माण्हू आहे? पोइ माण्हुनि जा मसइला काबे सां छो था ॻंढियो? काबतुल्लाह खे त काठ बि लॻल आहे, पोइ तव्हां बि काठ खयो वठो। काबतुल्लाह खे त कड़ा कुल्फ लॻा पिया आहिनि, तव्हां बि कड़ा कुल्फ लॻायूं वठो। काबतुल्लाह जो दरवाज़ो सोन जो आहे, पोइ तव्हां बि पाण सां सोन लॻायो। काॾे काबे जी ॻाल्हि, काॾे मुंहिंजा कारे लिबास जी ॻाल्हि, मूंखां छो था पुछो? ख़ुदि शीयनि जे मज़हब में, ख़ुदि हुननि जे किताबनि लिखियो आहे त कारो कपिड़ो फिरौन जो कपिड़ो हो, ऐं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला जहन्नम खे कारो कपिड़ो पाराए दोज़ख ॾे मोकिलींदो। हाणे तव्हांजी मर्ज़ी, मूंखां तव्हां पुछो आहे, मां तॾहिं जवाब ॾिनो आहे। शरीयत में हराम आहे, जाइज़ कोन्हे। इस्ना अशरी मज़हब में त कारे कपिड़े में कफन पाराइण जाइज़ कोन्हे को मैयत खे, तंहिंजे करे कारो कपिड़ो शरीयत में जाइज़ न आहे। ॿियो सवाल आहे त क़ब्रिस्तान में घणो करे 9 10 तारीख़ माण्हू ईंदा आहिनि, कंहिंजो चवण आहे त इहो सही कोन्हे, जाइज़ न आहे। अदा मुहर्रम जे पहिरीं खां वठी 3 तारीख़ ताईं जंहिं बि तारीख़ ते वञो मुहर्रम में जाइज़ आहे, पर रुगो मुहर्रम में न 12 ई महीना जॾहिं बि अल्लाह तव्हांखे मौक़ो ॾे मुस्लमान क़ब्रिस्तान ते वञी दुआ घुरे, को मनो कोन्हे को। 9 ऐं 10 जो को फ़र्क़ु न आहे। 9 वञो त बि ॻाल्हि साॻी, जे 10 वञो त बि ॻाल्हि साॻी, पहिरीं वञो त बि ॻाल्हि साॻी, जे 3 वञो त बि ॻाल्हि साॻी। कब्र ते अगरबत्ती ॿारजे या न? अगरबत्ती में बाहि आहे। कब्र ते गुल रखो, लेकिन अगरबत्ती बाहि न ॿारियो, या ख़ुशबू, या कब्र खे तव्हांजे ख़ुशबू जी ज़रूरत कान्हे। बाक़ी गुल इन जे करे रखबा आहिनि त गुल हूंदो आहे साओ, पोइ जेसीं ताईं साओ हूंदो आहे अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, अल्लाह जे ज़िक्र सां कब्र वारे खे फ़ाइदो थींदो आहे। अगरबत्ती जी ज़रूरत कान्हे का। नंबर सुवाल हीअ आहे त अलम लॻाइजे या न? छो भला कहिड़े कम लाइ लॻाईंदो? मतिलबु मस्जिद ठाहिजे या न? बाबा हा, छो नमाज़ पढ़वी, इहे न सही। सबील बाबा लॻाइजे या न? हा दा, माण्हू पाणी पीअंदा, जाइज़ आहे। बाबा पनी वठिजे या न? अदा हा, छो त फ़सुलु थींदो। भला अलम लॻाइजे त छो, छाजे लाइ? को त मतिलबु हूंदो, ॿुधायो न कहिड़ो मतिलबु। वरी छा चवंदासीं? हज़रत अब्बास अलमदार हो। बाबा उहो त जंग में एतिरो अलम हो जो हथ में खयो पियो हलियो। तव्हां त एॾो था लॻायो, 24 रसनि में था ॿधो, किरे त राज मारे छॾे, ऐं वरी हुनखे ॿाहिरां फिरो, चुमियोसि, चटियोसि, शिरक कयो। शरीयत में हराम आहे, जाइज़ ई कोन्हे। बाक़ी जंग में हली त पोइ भली हथ में खणी हल, खोड़णु, हुनखे ॿाहिरां फिरणु, हुनखे रंग लॻाइणु, हुनजी पूजा पाठ करणु शरीयत में हराम आहे, ऐं को मतिलबु कोन्हे को, जाइज़ ई कोन्हे को। 10 मुहर्रम ते रोज़ो रखिजे या न्याज़ कजे, वज़ाहत कयो, न्याज़ बि कयो, ख़ैरात बि कयो, क़ुरान बि पढ़ायो, पर वधि खां वधि सवाब 10 मुहर्रम ते रोज़ो आहे। हिकिड़ो रोज़ो